अस्सलाम वालेकुम नाज़रीन, रिया रिया लाट जे इंटरव्यू सीरीज़ में सत्तार सरवीअ जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां लतीफ़ साईं जे सुर खंभात ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं सुर खंभात जे हवाले सां थोरो बुनियादी ॻाल्हियूं सम्झंदासीं। लतीफ़ साईं जो जेको हीउ सुर आहे खंभात, इहो जवानीअ में लिखियलु सुर आहे ऐं फो जवानी में लतीफ़ साईं खे इश्क जी नई नई चोट लॻे थी त हिन सुर जे बारे में ॿुधायो वञे थो त हीउ जवानीअ जे ओज उरूज जो, इश्क जे उरूज जो सुर आहे। यानी लतीफ़ साईं जी फो जवानीअ में लिखियलु सुर कहिड़ो आहे? उहो आहे खंभात। खंभात के ॿिए बि नाले सां सॾनि था, उहो आहे खमाच। इहो बि सुवाल केरु तव्हां खां पुछी सघे थो त खंभात खे ॿियो कहिड़े नाले सां सॾनि था, त इहो आहे खमाच। अच्छा, हाणे हिन सुर में लतीफ़ साईं चंड जो ज़िक्र कयो आहे, पीरीअ जे सूंहं जे जलवनि जो ज़िक्र कयो आहे ऐं चंड खे पीरीअ सां भेटियो अथई, पर चंड खे कसो कयो अथई ऐं पीरीअ खे वधीक रोशन कयो अथई। लतीफ़ साईं सिज ऐं चंड खे गॾाए बि लतीफ़ साईं पंहिंजे पीरीअ जे जलवे जे बराबरि नथो सम्झे, उनजे सूंहं जे बराबरि नथो सम्झे ऐं तारा कतियूं इहे सभु पीरीअ जे सूंहं जे ताइब थो सम्झे पियो। लतीफ़ साईं हिन सुर में चंड खे सनेहा ॾिना आहिनि पीरीअ जे लाइ ऐं अहिड़े तरीक़े सां उभर चंड पस पीरी तूं उॾामूं दूर वारो कॉन्सेप्ट आहे ऐं चंड चवाई सच जे बछो मूर में भाए तोड़े मुंहं में बरई मच त बि तो में पेशानी न आहे पीरीअ जी, या चंड तुंहिंजी ज़ात पाड़ियां तान प्रियसी तूं अछो में रात सजण में तूं सोजरो। या वरी लतीफ़ साईं चए थो त सहसी सजन उभरी 84 चंदन बिला रीअ पिरनि सभु हूंदाई भाया। यानी सहसी माना बेशुमार, बेशुमार सिज उभरनि ऐं 84 चंड गॾजनि। हाणे सिज ऐं चंड ॿई गॾजनि था तॾहिं बि चए थो त ऊंदा ई आहे, छाकाणि त बिला रीअ पिरनि सभु हूंदा ई भाया, छाकाणि त मुंहिंजो प्रीन आहे, मुंहिंजो महबूब न आहे, त सभु ऊंदा आहे। हाणे लतीफ़ साईं हिन सुर में उठ खे करहो चयो अथई, उठ खे मयाब चयो अथई ऐं उठ जा जेके नाला हूं त खोड़सारा आहिनि, पर लतीफ़ साईं हिन में करहा कसर छॾ विख वधंदी पाए इहा ॻाल्हि कई अथसि। ऐं वरी मया उठ खे चयो अथई, ए मया ए उठ तूं पीरीअ ॾे वञ ऐं पीरीअ खे मुंहिंजी ॻाल्हि चओ त मां तोखे चंदन खारायां। त अहिड़े हे क़िस्म जी जेका ॻाल्हि आहे लतीफ़ साईं सूरज शाखूं कढियूं कोमाणूं कमर वारो कॉन्सेप्ट बि हिन में आहे। ठीकु आहे, चंड चवाई सच मठो मूर में भाए तोड़े मुंहं में बरई मच त बि तो में पेशानी न आहे पीरीअ जी। चङा चंड चई जो सनेहा खे सजणे, चङा चंड चई जो सनेहा खे सजणे मथां अङण उभरी पीरीअ जे पईज झीणो ॻाल्हाई जो पहिरें रखी हथड़ा, पहिरें विझी हथड़ा। त यानी पीरीअ सां बि झीणो ॻाल्हाए चंड, पर मुंहिंजा न्यापा खणी वञ ऐं मुंहिंजे पीरीअ खे वञी चओ चंड उभर चंड पस पीरीअ, चंड तूं उभर तूं पीरीअ खे पस, छाकाणि त पीरी मूंखां परे आहे पर तूं पीरीअ खे वेझो आहे, पीरी तोखे ॾिसंदो हूंदो ऐं मां बि तोखे ॾिसां थो पियो। त माना हिकिड़ी पूरी ज़बरदस्त अलामत लतीफ़ साईं बयानु कई आहे सुर खंभात। या वरी चए थो त करहा कसर छॾ विख वधंदी पाए मुंहिंजो हलणु उते ई जिते जानिब जाए तोखे चंदन चारियां ॿियो वॻ लाणे खाए ईअं उठ उठाए जीअं हूंदी राति हुत मिड़ा। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं कमाल कयो आहे। चए थो त उठ न वॼे वॻसी चरे न चांगो लॻियसि नायक नींहं जी निहोड़ियो नांगो छॾे सिर सांगो रिढ़ी रिंद पीरीअ जे। अॼु न अॻीअ ढार जीअं करहो कालहो अङण आयो न करे पाहोड़ी पचार जेकस मंझु कतार का वल चिनाई वेझ। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसूं था त लतीफ़ साईं वटि सुर खंभात में हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो कॉन्सेप्ट आहे। उभर चंड पस पीरी तूं उॾामूं दूर सजण सुता विल में चोटा भरे कपूर पहिरें आऊं न पुॼणी बाबुल ॾेई न बूर जंहिं ते चढ़ी असूर संझे सजण सीटियां। अहिड़े तरीक़े सां लतीफ़ साईं वटि सुर खंभात जो पंहिंजो हिकिड़ो ज़बरदस्त कॉन्सेप्ट आहे। लतीफ़ साईं चए थो त हिन तारीअ हुन हंधि हुत मुंहिंजा सुपरी सजण माखीअ मंद कोड़ा थियनि न कॾहिं। सो उमेदु आहे त असांखे लतीफ़ साईं जे सुर खंभात वारो जेको फ़िक्र आहे उहो सम्झ में आयो हूंदो ऐं खंभात मां जेकॾहिं तव्हां खां को बि सुवालु पुछियो वञे त तव्हां हुनजो जवाबु आसानी सां ॾेई हूंदो, छाकाणि त खंभात सुर अहिड़ो सुर आहे जेको लतीफ़ साईं जवानी में लिखियो आहे, जंहिंमें लतीफ़ साईं चंड जी अलामत पेश कई आहे, सिज जी अलामत पेश कई आहे ऐं पंहिंजे मजाज़ी महबूब जे सूंहं जो ज़िक्र कयो अथई ऐं उनजे जलवे जो ज़िक्र कयो अथई ऐं उनजे हुस्न खे ॻायो अथई। यानी पंहिंजे पीरीअ जी जेको हुस्न आहे, जलवो आहे, उनजी सूंहं आहे, उनजी जेका सचाई आहे, उनजे सूंहं जी ताज़गी आहे, उहा लतीफ़ साईं हिन सुर में बयानु कई आहे। हीअ यकीनन लतीफ़ साईं जी जवानीअ जो सुर आहे, इन जे करे कोमल जज़्बा
ऐं अथाह प्यार ऐं अथाह मोहबत जा हिकिड़ा हसीन जेके जलवा आहिनि ऐं अलामतूं आहिनि उहे लतीफ़ साईं सुर खंभात में पेश कयूं आहिनि। सो मोकिलणी कोन्हे, इंशाअल्लाह ताला वरी कंहिं ॿिए लतीफ़ साईं जे सुर सां उनखे एक्सप्लेन करण सां वरी हाज़िर थींदासीं कंहिं ॿिए प्रोग्राम में। जॾहिं पेर ते